हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव GFX चैनल ते भलीकार। उमेद त सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त गुज़िरियल वीडियो में मूं तव्हांखे ॿुधायो हो त सिंधी 6हीं क्लास जी ग्रामर जेका रहियल हुई पंहिंजी, उहो जल्द खां जल्द तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। सो अॼु उन वीडियो सां गॾु हाज़िर थियो आहियां। उमेद त तव्हां सभु दोस्त सुठी मोट ॾींदा ऐं वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। ऐं उनखां अलावा जेकॾहिं को दोस्त ईंदड़ टेस्टनि जी तयारी करे पियो, ख़ासि करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी, त उनजे लाइ हीअ वीडियो इंतहाई अहम साबित थींदो। ऐं उनखां अलावा 6हीं क्लास जा जेके शागिर्द आहिनि या जेके सिंधी अदब सां चाह रखनि था, त उनजे लाइ बि हीअ वीडियो मददगार साबित थी सघे थी। सो जेकॾहिं तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी लाइक कमेंट ऐं शेयर कंदा त मूंखे इंतहाई ख़ुशी थींदी ऐं गॾोगॾु सिंधी ॿोली जेका आहे उनजी बि प्रचार थींदी। सो हलूं था असांजे मौज़ू तरफ़। त सवाल नंबर पहिरियों आहे, कंहिं बि माण्हू साह वारी शइ कम जे नाले खे इसम देश चइबो आहे। इसम ख़ासि, इसम जमे, इसम आम, इसम जिन्स। तंहिंजो सही जवाबु थींदो इसम आम। सवाल नंबर ॿियो आहे, हम आवाज़ लफ़्ज़नि खे देश चइबो आहे। रमल, रजिज़, काफ़ियो, किनायो। तंहिंजो सही जवाबु थींदो काफ़ियो। हम आवाज़ लफ़्ज़नि खे काफ़ियो चइबो आहे। सवाल नंबर 3 आहे, अहिड़ा इसम जेके कंहिं ख़ासि नाले खे ज़ाहिर कनि उनखे देश चइबो आहे। इसम ख़ासि, इसम जिन्स, इसम ज़मीर, इसम जमे। तंहिंजो सही जवाबु थींदो इसम ख़ासि। सवाल नंबर 4 आहे, अहिड़ा नाला जेके कंहिं ख़ासियत, हालत ऐं कम जा नाला हुजनि त उनखे देश चइबो आहे। इसम ख़ासि, इसम ज़ात, इसम जिन्स या इसम जमे। त इनखे चइबो आहे इसम ज़ात। इसम ज़ात अहिड़ा नाला जेके कंहिं ख़ासियत, हालत ऐं कम जा नाला हुजनि। सवाल नंबर 5 आहे, अहिड़ा लफ़्ज़ जेके इसम जे बदिरां कम अचनि उनखे देश चइबो आहे। इसम, सिफ़त, फ़इल, ज़मीर। त इन जो सही जवाबु थींदो ज़मीर। सवाल नंबर 6, अहिड़ा ज़मीर जेके फ़क़ति माण्हुनि जे नालनि बदिरां कम अचनि उनखे छा चइबो आहे। ज़मीर ख़ालिस, ज़मीर इस्तिफ़ाम, ज़मीर जवाब मौसूल, ज़मीर जवाब। त इन जो सही जवाबु थींदो ज़मीर ख़ालिस। ज़मीर ख़ालिस अहिड़ा ज़मीर आहिनि जेके फ़क़ति माण्हुनि जे नालनि बदिरां कमु अचनि था। सवाल नंबर 7 आहे, अहिड़ो ज़मीर जो ॻाल्हाईंदड़ पंहिंजे बदिरां कमु आणे उनखे देश चइबो आहे। ज़मीर ग़ाइब, ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़िर, ज़मीर ग़ाइब। त इन जो सही जवाबु थींदो ज़मीर मुतकलम। ज़मीर मुतकलम ज़मीर जो अहिड़ो क़िस्म आहे जेको ॻाल्हाईंदड़ पंहिंजे बदिरां कमु आणे त उनखे चइबो आहे ज़मीर मुतकलम। सवाल नंबर 8, अहिड़ो ज़मीर जेको मौजूदु हुजे या जंहिंसां ॻाल्हाइजे, रूबरू ॻाल्हाइजे, त उनखे कहिड़ो ज़मीर चइबो आहे। ज़मीर ग़ाइब, ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़िर, ज़मीर हाज़िर ग़ाइब। त इन जो सही जवाबु थींदो ज़मीर हाज़िर। सवाल नंबर 9 आहे, अहिड़ो ज़मीर जेको मौजूदु न हुजे या जंहिंसां रूबरू न ॻाल्हाइजे त उनखे देश चइबो आहे। ज़मीर ग़ाइब, ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़िर, ज़मीर हाज़िर ग़ाइब। त इन जो सही जवाबु थींदो ज़मीर ग़ाइब। सवाल नंबर 10 आहे, जंहिं इसम या ज़मीर जे पुठियां हर्फ़ जर अचे उन जुमिले जो ॿियनि लफ़्ज़नि सां लाॻापो ॾेखारे तंहिं इसम या ज़मीर जी हालत खे देश चइबो आहे। हालत इज़ाफ़त, हालत जरी, हर्फ़ जुमिलो, हर्फ़ जर। त इन जो सही जवाबु थींदो हालत जरी। सवाल नंबर 11 आहे, ग्रामर में अमर लफ़्ज़ जी लुग़वी माना देश आहे। हुकम, न्याज़, अकर, तर्क, निवड़त। त इन जो सही जवाबु थींदो हुकम। सवाल नंबर 12, अहिड़ा जुमिला जंहिंमां ख़बर पवे त कंहिं कम जे करण लाइ हुकम कयो वियो आहे त उनखे देश चइबो आहे। हुकम, न्याज़, अकर, तर्क, अमर। त इन जो सही जवाबु थींदो अमर। सवाल नंबर 13 आहे, अहिड़ा जुमिला जंहिंमां इसम जे गुण, अवगुण, तइदाद, मिक़दार जी ख़बर पवे त उनखे देश चइबो आहे। सिफ़त, फ़इल, हर्फ़ जुमिलो, हर्फ़ जर। त इन जो सही जवाबु थींदो सिफ़त। सिफ़त अहिड़ा लफ़्ज़ आहिनि या सिफ़त खे ईअं खणी चइजे त जेको इसम या ज़मीर जो गुण, अवगुण, तइदाद, मिक़दार ज़ाहिर करे त उनखे असीं चवंदासीं त ही सिफ़त आहे। सवाल नंबर 14 आहे, असलम वटि 3 किताब आहिनि। हिन जुमिले में 3 सिफ़त जो कहिड़ो क़िस्म आहे। सिफ़त अददी, सिफ़त शुमारी, सिफ़त क़तारी या सिफ़त वस्फ़ी। त इन जो सही जवाबु थींदो सिफ़त शुमारी। सवाल नंबर 15 आहे, असलम वटि 3 थेलो आहे। हिन जुमिले में 3 सिफ़त जो कहिड़ो क़िस्म आहे। अददी, शुमारी, क़तारी या वस्फ़ी। त इन जो सही जवाबु थींदो क़तारी। सवाल नंबर 16 आहे, अहिड़ा लफ़्ज़ जंहिंमां हुअण, पवण, थियण, सहिण या कंहिं कम जी माना ज़ाहिर थिए त उनखे ग्रामर में छा चइबो आहे।
उनखे ग्रामर में फ़ेल चइबो आहे। फ़ेल इन जो सही जवाबु आहे। फ़ेल अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंमां हुअणु, थियणु, पवणु या सहणु या कंहिं कम जी माना निकिरे त उनखे असीं चवंदासीं त ग्रामर में ही फ़ेल आहे। सवाल नंबर 17 आहे, फ़ेल जा कुल अहम डैश क़िस्म आहिनि, केतिरा क़िस्म आहिनि? त इन जो सही जवाबु थींदो फ़ेल जा कुल अहम 2 क़िस्म आहिनि। फ़ेल जा 2 अहम क़िस्म कहिड़ा आहिनि? फ़ेल भावी कर्तरी, फ़ेल लाज़मी, फ़ेल मुतदी, फ़ेल माविन ऐं अकरतर्क, फ़ेल वस्फ़ी ऐं अददी। त इन जो सही जवाबु थींदो फ़ेल लाज़मी ऐं फ़ेल मुतदी। फ़ेल जा 2 अहम क़िस्म आहिनि। सवाल नंबर 19 आहे, अहिड़ो फ़ेल जेको सिर्फ़ फ़ाइल सां लाॻापो ज़ाहिर करे ऐं जुमिले मां पूरो मतिलबु ॾेखारे त उनखे फ़ेल देश चइबो आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॿुधी वठो। अहिड़ो फ़ेल जेको सिर्फ़ फ़ाइल सां लाॻापो ज़ाहिर करे ऐं जुमिले मां पूरो मतिलबु ॾेखारे त उनखे कहिड़ो फ़ेल चइबो आहे? फ़ेल भावी कर्तरी, फ़ेल लाज़मी, फ़ेल मुतदी, फ़ेल मावन, फ़ेल अकरतर्क या फ़ेल लाज़मी। त इन जो सही जवाबु थींदो फ़ेल लाज़मी। फ़ेल लाज़मी अहिड़ो फ़ेल आहे जेको फ़ाइल सां सिर्फ़ लाॻापो ॾेखारे थो ऐं जुमिले में पूरो मतिलबु ॾेखारे थो, त उनखे असीं चवंदासीं त हीउ फ़ेल लाज़मी आहे। सवाल नंबर 20 आहे, छोकिरो पढ़े थो, हिन जुमिले में फ़ेल जो कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियल आहे? फ़ेल भावी, फ़ेल मुतदी, फ़ेल अकरतर्क या फ़ेल लाज़मी। त हिन जो सही जवाबु आहे फ़ेल लाज़मी, छो त छोकिरो फ़ाइल आहे ऐं फ़ाइल सां ई लाॻापो ॾेखारे पियो ऐं जुमिलो बि पूरो पंहिंजो मतिलबु ज़ाहिर करे पियो। सवाल नंबर 21 आहे, अहिड़ा जुमिला जंहिंमां हिकु फ़ाइल हिकु मफ़ूल हुजे त ग्रामर में अहिड़नि जुमिलनि खे छा चइबो आहे? मुरकब जुमिला, मुफ़रद जुमिला, सादा जुमिला या इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो सादा जुमिला। सवाल नंबर 22 आहे, अहिड़ा जुमिला जंहिंमें हिक खां वधीक फ़ाइल, हिक खां वधीक मफ़ूल हुजनि त ग्रामर में अहिड़नि जुमिलनि खे छा चइबो आहे? मुरकब जुमिला, मुफ़रद जुमिला, सादा जुमिला या इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो मुरकब जुमिला। मुरकब जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि जेको हिक खां वधीक फ़ाइल खणंदा आहिनि ऐं हिक खां वधीक मफ़ूल बि खणंदा आहिनि। सवाल नंबर 23 आहे, आउं स्कूल वञां थो, हीउ जुमिलो ग्रामर में जुमिले जो कहिड़ो क़िस्म आहे? मुरकब जुमिलो आहे, मुफ़रद जुमिलो आहे, सादो जुमिलो आहे या इन्हनि मां को बि न आहे। त इन जो सही जवाबु थींदो त हीउ सादो जुमिलो आहे, जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो फ़ाइल ऐं हिकिड़ो मफ़ूल इस्तेमालु थियल आहे। सवाल नंबर 24 आहे, आउं स्कूल वञां थो, अहमद बि स्कूल ईंदो, हीउ जुमिलो ग्रामर में जुमिले जो कहिड़ो क़िस्म आहे? मुरकब जुमिलो, मुफ़रद जुमिलो, सादो जुमिलो या इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो त हीउ मुरकब जुमिलो आहे, छो त हिक खां वधीक फ़ाइल आहिनि ऐं मफ़ूल बि हिक खां वधीक आहिनि। सवाल नंबर 25 ते अचूं था त ज़मान जा कुल केतिरा क़िस्म आहिनि? ज़मान जा कुल 2, 3, 5, 4 केतिरा क़िस्म आहिनि? त इन जो सही जवाबु थींदो ज़मान जा कुल 3 क़िस्म आहिनि। अच्छा, सवाल नंबर 26 आहे, अहिड़ो ज़मान जेको गुज़िरियल वक़्त जी माना ज़ाहिर करे त उनखे असीं कहिड़ो ज़मान चवंदासीं? जेको वक़्तु गुज़िरी वियो हुजे उन जी माना ॾेखारे त उनखे असीं ग्रामर में कहिड़ो ज़मान चवंदासीं? ज़माने माज़ी, ज़माने हाल, ज़माने मुस्तक़बिल या ज़माने इस्तमरारी। त इन जो सही जवाबु थींदो ज़माने माज़ी, माना जेको माज़ी जी ॻाल्हि करे, गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि करे त उनखे असीं चवंदासीं त हीउ ज़माने माज़ी आहे। सवाल नंबर 27, अहिड़ो ज़मान जेको हलंदड़ वक़्त जी माना ज़ाहिर करे त उनखे कहिड़ो ज़मान चइबो आहे? ज़माने माज़ी, ज़माने हाल, ज़माने मुस्तक़बिल, ज़माने इस्तमरारी। त इन जो सही जवाबु थींदो ज़माने हाल, जेको हलंदड़ वक़्त जी ॻाल्हि करे या मौजूदा वक़्त जी ॻाल्हि करे त उनखे असीं चवंदासीं त हीउ ज़मान हाल आहे। सवाल नंबर 28, अहिड़ो ज़मान जेको ईंदड़ वक़्त जी माना ज़ाहिर करे त उनखे कहिड़ो ज़मान चइबो? ज़माने माज़ी, ज़मान हाल, ज़माने मुस्तक़बिल, ज़माने इस्तमरारी। त इन जो सही जवाबु थींदो ज़माने मुस्तक़बिल, मतिलबु ईंदड़ वक़्त जी जेका ॻाल्हि करे उनखे चइबो ज़माने मुस्तक़बिल। असलम सुभाणे स्कूल वेंदो, ग्रामर में हीउ जुमिलो कहिड़े ज़मान जो जुमिलो आहे या कहिड़ो ज़मान जेको आहे हिन जुमिले में ज़ाहिर थियल आहे? असलम सुभाणे स्कूल वेंदो, ज़माने माज़ी, ज़माने हाल, ज़माने मुस्तक़बिल या ज़माने इस्तमरारी। त इन जो सही जवाबु थींदो ज़माने मुस्तक़बिल। सवाल नंबर 3, असलम स्कूल वियो हो, ग्रामर में हीउ जुमिलो देश ज़मान जो आहे? ज़माने माज़ी, ज़माने हाल, ज़माने मुस्तक़बिल, ज़माने इस्तमरारी। त इन जो सही जवाबु थींदो ज़माने माज़ी, छो त स्कूल वियो हो माना गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि पियो करे। सवाल नंबर 21 आहे, असलम स्कूल वञे थो, ग्रामर में हीउ जुमिलो देश ज़मान जो आहे? ज़माने माज़ी, ज़माने हाल, ज़माने मुस्तक़बिल, ज़माने इस्तमरारी। यकीनन ही ज़माने हाल जी माना ज़ाहिर करे पियो हिते।
सवाल नंबर 32 आहे कंहिंखे भेट कजे मतिलबु कंहिं शइ जी ॿी शइ सां भेट कजे त उनखे छा चइबो आहे? तशबीह, इस्तारो, रदीफ़ या किनायो? त इन जी सही माना निकिरंदी त तशबीह। सवाल नंबर 33 कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जंहिंजो पहिरियों अखर साॻियो हुजे त उनखे देश तजनीस चइबो आहे। हर्फ़ी तजनीस, ख़िती तजनीस, नाक़िस तजनीस या ताम? त इन जो सही जवाबु थींदो तजनीस हर्फ़ी। तजनीस हर्फ़ी अहिड़ा लफ़्ज़ जंहिंजो पहिरियों अखर सूतकती में साॻियो हुजे या पहिरियों अखर साॻियो हुजे त उनखे असीं चवंदासीं त हीअ तजनीस हर्फ़ी आहे। सवाल नंबर 34 कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जंहिंजी सूतकती हिकु जहिड़ी हुजे पर माना में फ़र्क़ु हुजे त उनखे असीं देश तजनीस चवंदा आहियूं। तजनीस हर्फ़ी, तजनीस ख़िती, तजनीस नाक़िस, तजनीस ताम? त इन जो सही जवाबु थींदो तजनीस ताम। तजनीस ताम अहिड़ी तजनीस आहे जंहिंजी सूतकती हिकु जहिड़ी हूंदी आहे पर माना में फ़र्क़ु हूंदो आहे त उनखे असीं चवंदासीं त हीअ तजनीस ताम आहे। सवाल नंबर 35 कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जंहिंजी सूतकती में ज़ेर, ज़बर ऐं पेश जो फ़र्क़ु हुजे ऐं माना में बि फ़र्क़ु हुजे त उनखे असीं कहिड़ी तजनीस चवंदा आहियूं? त इन जो सही जवाबु थींदो तजनीस नाक़िस। मूंखे उमेदु आहे त अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त SST जी तयारी कनि पिया, सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी तयारी कनि पिया या लेक्चरर जी तयारी कनि पिया। ग्रामर जा ही इंतिहाई अहम जेको वीडियो आहे उहो उनजे लाइ कारगर साबित थींदो। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾिजो। सिंध सलामत, साथ सलामत।